अॼु जे जदीद दौर में जिते इंसान इंटरनेट ते वेही फेसबुक समेत ॿियनि फालतू कमनि में पंहिंजो वक़्तु ज़ाया करे थो, उते हिकु समाजी तंज़ीम पारां इंटरनेट ते तइलीमी ॼाण में वाध मुहैया करण लाइ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में सरकारी तोड़े ख़ानगी स्कूलनि जी शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में इंटरनेट ते तइलीमी ॼाण जी वाध बाबति ट्रेनिंग जा प्रोग्राम कराए पिया वञनि। उन सिलसिले में समाजी तंज़ीम ऐं गुल मॉडल स्कूल जी गॾियल सहकार सां गुल मॉडल स्कूल जे गर्ल्स वारे सेक्शन में विकीपीडिया तां इंटरनेट वसीले तइलीमी ॼाण कीअं हासिल कजे जे उनवान हेठि ट्रेनिंग जो प्रोग्राम कोठायो वियो। शागिर्दियाणियुनि में इंटरनेट तां तइलीमी ॼाण वाध कीअं कजे उन बाबति शागिर्दियाणियुनि ऐं ट्रेनिंग ॾींदड़ जो चवणु हो त बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाइण चाहींदसि, अॼु जेको ही प्रोग्राम हिते वर्कशॉप असांखे सर ॿुधायो तमामु इंफॉर्मेटिव हुयो, असांखे तमामु नॉलेज हासिल थी आहे। जीअं त असां हूअं बि नॉर्मली विकीपीडिया ते इलाही शयूं सर्च करे पंहिंजा असाइनमेंट्स ठाहींदा आहियूं ऐं उन खां अलावा खोड़ अहिड़ियूं शयूं जेके असांखे पंहिंजी डेली रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां स्टडी पर्पज़ में मोस्टली असां विकीपीडिया मां इलाही जेको आहे इंफॉर्मेशन हासिल कई आहे, उन मां इलाही कमु वरितो आहे ऐं मालूमात बि हासिल कई आहे। जी बिल्कुल फ़र्क़ु पए थो। फॉर एग्जाम्पल कोई अगरि स्टूडेंट लाइफ जी मां स्टूडेंट लाइफ जी एग्जाम्पल वठां त स्टूडेंट घणो पढ़ंदो आहे, उन ते बर्डन अची वेंदो आहे ऐं अगरि उहो सिलेबस में करिकुलम में ही वञे तो उनको अलावा हटके अगर वो इन विकीपीडिया में पंहिंजा इंफॉर्मेटिव या कोई भी पंहिंजा असाइनमेंट खणंदो त उनखे वधीक इंफॉर्मेशन भी मिलंदी ऐं वधीक उहो सुधारो बि आणंदो। फॉर एग्जाम्पल जेकॾहिं का स्टूडेंट आहे उनखे नीड आहे त बाबा कुझु उनखे बुक्स मां नथो मिले पियो अहिड़ी का बि शइ, त उते हज़ारे आर्टिकल्स अहिड़ा आहिनि, हज़ारे टॉपिक सां रिलेट करनि था पिया जिन खे हासिल करे असां पंहिंजी जेका इंफॉर्मेशन में मज़ीद इज़ाफ़ो करे सघूं था पिया। इन्हनि जे बारे में ई असां हिते ॿारनि खे ॿुधाए रहिया आहियूं त विक्शनरी या विकीपीडिया या इवन असांजी विकी कॉमन्स आहे, उन मां तव्हां जेको पढ़ाई जे लिहाज़ खां कीअं मदद हासिल करे सघो था। इहा हक़ीक़त आहे जिते इंटरनेट खे ग़लति इस्तेमालु करे सघिजे थो, उते पंहिंजे फ़ाइदे लाइ बि इस्तेमालु करे ज़िंदगीअ जा मक़सद हासिल करे सघजनि था। कैमरामैन ज़ैन सरकीअ सां गॾु अज़हर गुल सरकी, सिंध टीवी न्यूज़, जेकबाबाद।